गंबट रिपोर्ट नज़ीर गोपांग जीजल मां HD न्यूज़। गंबट में म्यूनसिपल इंतजामिया ऐं पब्लिक हेल्थ जी बेध्यानी सबब शहर में गंदगी जा ढेर नालियुनि जो गंदो पानी रोडनि ते वहण लॻो। शहरी सख़्त परेशान। गंदो पानी निकाल न थियण ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाज। उॿारींदड़ दाहूं। गंबट जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि में नालियुनि जो गंदो पानी रोडनि ते बीहण, मोहल्लनि में गंद किचिरे जा ढेर थियण ख़िलाफ़ गंबट जा शहरी ऐं ताजिर म्यूनसिपल इंतजामिया ऐं पब्लिक हेल्थ जे नाजाइज़नि ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। गंबट गरीबाबाद, पीर मोहल्ला, पुरानी मार्केट, शेख मोहल्ला ऐं ॿियनि नंढनि वॾनि मोहल्लनि में गंदगी जा ढेर लॻी विया। शहर इंसाफ़ इन अॻियां दाहींदे चयो त गंबट म्यूनसिपल इंतज़ामिया जा ढेर लॻी विया। शहर इंसाफ़ इन अॻियां दाहींदे चयो त गंबट म्यूनसिपल इंतज़ामिया जे 1,70,00,000 रुपया बजट हूंदे शहर में गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। शहर में टुटल नालियुनि मां गंदो पाणी वहण करे मोहल्लनि में गंदे पाणी जा तलाउ बणिजी विया आहिनि। गंबट जा शहरी ऐं ताजिर सख़्त परेशान आहिनि। हुननि चयो त गंबट म्यूनसिपल इंतज़ामिया जो एडमिनिस्ट्रेटर आहे, पर हू म्यूनसिपल इंतज़ामिया सां ॿिट बणिजी शहर खे खंडरात करे छॾियो आहे। हुननि चयो त शहर जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि में नालियूं ऐं पकियूं घिटियूं न हुजण करे शहरी सख़्त परेशान बणियल आहिनि। शहरनि वज़ीर आला सिंध, DC खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त म्यूनसिपल इंतज़ामिया जे फंड में ईंदड़ 1,70,00,000 वारी बजट शहर जे तरक़ियाती कमनि ऐं सफ़ाई ते ख़र्च कई वञे।